अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, चक मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सेप्को जे नाजाइज़नि ख़िलाफ़ शहर जे वापारी, समाजी ऐं बाशऊर अवाम जो सख़्तु एहतजाज थियो आहे। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सेप्को जिन सियासी माण्हुनि जे चवण ते असांजे मेले खे टारगेट करे नाजाइज़ी करे रहिया आहिनि। असां उन्हनि खे उहो ॿुधाइण था चाहियूं त उहे असां मां वोट जी उमेद न रखनि। एहतजाज कंदड़नि में डॉक्टर मुकेश वापारी, सेठ अमरलाल, ज़मींदार सैफुल्ला मार ऐं ॿियनि शहरनि गॾियल एहतजाज कयो आहे। वधीक अचो त ॾिसूं त शहरी छा था चवनि। बिजली जो जेको आहे सो तमामु घणी लोड शेडिंग 48 कलाक बिजली बंदि जो पंहिंजो इशू हुयो। मुसलसिल एहतजाज मुसलसिल जेको आहे सो इहे करण खां पोइ असां सां इहे ॻाल्हियूं थियूं त फीडर खे एक्सप्रेस था कयूं पिया। उन जे लाइ हाणे हिननि काफ़ी ॾींहंनि खां वठी हुनखे टाइम त 2 ॾींहंनि जो हुयो, पर 10 ॾींहंनि खां पोइ हिननि कमु शुरू कयो आहे। हाणे जिन एरियाज़ जूं हिननि LT कटे छॾियूं आहिनि उन्हनि पाड़नि में जिन माण्हुनि जा मीटर आहिनि, जेकी पेइंग वारा माण्हू आहिनि, जेकी मुसलसिल पे था कनि, हाणे 48 कलाकनि खां वठी LTयूं कटण खां पोइ माना हाणे प्रॉब्लम इहो आहे त जेकी मीटर वारा माण्हू आहिनि, मीटर वारा घर आहिनि, उहे ऊंधाईअ में ॿुॾा पिया आहिनि। तंहिंजे करे असां इहा ॻाल्हि था कयूं त जेको हिननि जो सिस्टम आहे उन में हे पंहिंजो जेको कोर हणंदा आहिनि उहो हणी करे असांखे ओसि ताईं पुॼाइजनि त जेकी मीटर वारा माण्हू आहिनि बाक़ी नोड़ वठी ओसि ताईं कनेक्शन पुॼाए करे उन्हनि खे त बिजली शुरू करे ॾियो। बाक़ी जेकी तव्हांजा कुंडी कनेक्शन जा सिस्टम त उहे कटिजी विया, ठीकु आहे, उहे जेसि ताईं पंहिंजा मीटर वठनि, पर जेके असांजा मीटर जा पंहिंजो क्लाइंट्स आहिनि उन्हनि खे पंहिंजी बिजली शुरू करे। साहिब तव्हां छा चवणु आहे? एहतिजाज कयो पिया सेप्को ख़िलाफ़। मुसलसल सेप्को वारनि जी जेको आहे सो दहशतगर्दी हली रही आहे। डिटेक्शनूं तंहिंखां अलावा जेको आहे सो कोई प्रूफ न आहे, बग़ैर प्रूफ जे डिटेक्शन लॻाया वञनि था। जो वक़्तु प्रूफ घुरियो वञे थो त उन वक़्तु जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेको आहे सो ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं। उन्हनि खे ब्लैकमेल कयो वञे थो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अमाउंट घुरिया वञनि था। अमाउंट घुरण जे बावजूदि, अमाउंट पे करण जे बावजूदि जेको आहे मसइला हल कोन थियनि था। हाणे तव्हांजी छा डिमांड आहे? असांजी डिमांड आहे त जेके डिडक्शनूं लॻल आहिनि नाजाइज़ उहे बि ख़तमु कयूं वञनि ऐं इन खां अलावा जेको आहे सो 4 कोर बि लॻाई वञे। मीटर ॿाहिरि रोडनि ते लॻल आहिनि, को घरनि में कोन आहिनि लॻल, जंहिं ते उन्हनि खे एतिराज़ात आहिनि। अमरलाल साहिब तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां एहतिजाज कयो पिया। बिल्कुलु वापटा वारनि जी नाजाइज़ी एॾी हिननि जे असां नाजाइज़ी आहे चवंदा। हिकु त 48 कलाक बिजली बंदि। ॿियो इन खां अलावा काफ़ी टाइम वटि असांजे कटे विया आहिनि। उन लाइ असां मीटर वारा बिल्कुलु परेशान आहियूं, पर ॿिया बि परेशान आहिनि। महिरबानी करे असांजी बिजली बहाल कई आहे। दादा सैफुल्ला तव्हांजो छा चवणु आहे सेप्को जे हवाले? वाज़िब आहे, ॾिसो था कुल दोस्त कुलनि दोस्तनि जो ॻाल्हि इहो आहे त वाज़िब दहशतगर्दी आहे। सो बि असांजे हिन पाड़े सां 5 टक सां जंहिं मञो सॼे चक खे छॾे करे दोस्तनि हितां जूं तारां जेको आहे लाकियूं आहिनि। जेकॾहिं इहा शइ आहे त भई तव्हां जेकॾहिं वाक़ई क़ानूनी कमु करे रहिया आहियो ऐं उतां नाके खां वठी लाहींदा अहिड़ियूं कुलनी कानून कुलनी जे लाइ हिकु जहिड़ो हुअणु खपे, हुनखे ॿियो कानून हुअणु खपे। हिकु टक जे लाइ हिकिड़ो कानून त ॿिए टक जे लाइ ॿियो, मतिलबु 6 नंबर टक जे लाइ हिकिड़ो आहे त ॿिए टक जे लाइ ॿियो कानून। बाबा वारा ख़ुदि ॿुधाइनि था, असांखे त एतिरी ॼाण कान्हे। हीउ जेको मामिलो आहे कुलनी खां वधीक बिल पे करण वारो आहे। पोइ अलाए छो इहो कानून आहे जो कुलनी खां वधीक बिल पे करण वारो ऐं कुलनी खां वधीक मीटरनि वारो हे असांजो इलाइक़ो आहे। पोइ बि उन सां हशर इहो आहे जो तारां असांजूं LTयूं लाथियूं वयूं ऐं कुझु दोस्तनि जो इहो रायो आहे त असां इहो एहतिजाज अॻिते बि रवा रखंदासीं। जेकॾहिं असांजो इहो मसइलो हल न थियो, LTयूं असांखे हणी ॾिनियूं वञनि, जेकॾहिं नथा हणी ॾियनि त पोइ उन मंझि असां कोर्ट जो दरवाज़ो खड़काईंदासीं ऐं अॻिते आला अख़्तियारनि खे बि ॿुधाईंदासीं। तो इहा त सिधी साईं हिकिड़ी दहशतगर्दी आहे, सो बि हिन पाड़े जे लाइ। या सही संगत मीडिया इहो असांजो चवणु आहे। डिटेक्शन तक़रीबन काफ़ी माण्हुनि खे लॻी अचे थी, जेका तरह तरह जी खुलियल बदमाशी आहे ऐं नाहक आहे। तो असां दोस्तनि नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।